चलो अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये तव्हां ॾिसी रहिया हो पुराणे मॉडल जी गाॾी 1976 यानी जंहिं ज़माने में इंडिया जी फिल्मूं ईंदियूं VCR हूंदी, 7 पे 7 फिल्म हूंदी या ज़ंजीर या मर्द फिल्म कूली। उन ज़माने जी फिल्मुनि में हे गाॾियूं तव्हां ॾिसंदा हूंदव अक्सर जंहिंमहिल भॼाईंदा गाॾियूं टकर हणाईंदा त जेके तबाह थींदियूं गाॾियूं उहे इहे गाॾियूं अथव 76 ऐं 78 जेकी पाकिस्तान में बि आहिनि ऐं इंडिया में बि आहिनि। पर कुझु माण्हू हींअर बि यानी कराची में इहे गाॾियूं कुझु माण्हुनि वटि बंगलनि में महफ़ूज़ आहिनि तमामु सुठी कंडीशन में। मतिलबु उहो शौक़ीन आहिनि इन्हनि गाॾियुनि जा, पुराणी गाॾियुनि जा, जिन पाण वटि ज़बरदस्त क़िस्म जूं रखियूं न आहे। कुझु माण्हू वरी ईअं आहिनि जो मतिलबु गाॾियुनि खे पुराणनि खे वरी रिन्यू करे नए स्टाइल में आणे उन्हनि ते उहे ई कलर आणे वरी उन्हनि खे सेट कनि था। उहो ॾिठो वञे त हीअ गाॾियूं जेके आहिनि हिन जी चादर जेका आहे या गाॾियूं जेके आहिनि अॼुकल्ह जे जेके दौर जूं गाॾियूं अचनि थियूं उन्हनि खां इलाही मज़बूत आहिनि। मतिलबु हे तमामु घटि पैसनि जूं आहिनि। इहा गाॾी जेका आहे 76 आहे ऐं इन जी तक़रीबन क़ीमत मुंहिंजे ख़्याल में हींअर आहे 70 खां 80 हज़ार, 70-80 हज़ार, लख रुपयो ॿियो लॻायोसि त 1,70,80 हज़ार जी थी वेंदी। हे ॾिसो तव्हां हीअ गाॾी, मतिलबु हे आहे 120Y, हे बि इहो ई मॉडल आहे तक़रीबन 76 ऐं 78। हे गाॾी वरी तव्हां इंग्लिश फिल्मुनि हॉलीवुड फिल्मुनि में तव्हां ॾिसंदा ईंदी आहे, नज़र ईंदी आहे। रेसिंग कार हिन में जेका इंजन हूंदी आहे उहा माण्हुनि तक़रीबन 2200-2400 फिट कयूं वेठा हूंदा आहिनि ऐं इंटीरियर ॾिसो तबाह लॻी पिया आहिनि महिल त। पर इहा गाॾी ठहे थी। हिकिड़ो असांजो दोस्त शौक़ीन आहे हिन गाॾी जो, वठी आयो आहे गाॾी सॼी खोलराए पियो, सॼी टोटल खोलराए पियो, सीटूं वीटूं हे सफ़ा ॼण कबाड़ लॻो पियो। हाली त तव्हांखे न वणंदी, पर जॾहिं हीअ गाॾी तयारु थींदी त बिल्कुलु हुन गाॾी वांगुरु ई तव्हांखे लॻंदी। हे बिल्कुलु ज़ीरो स्टाइल में ठहे पई गाॾी, मतिलबु हर शइ हिन जी लहे पई, इंजन लहे पई पूरी। हिनखे पहिरियों कंहिं ॿिए वटि उहो ठाहे पियो जीअं हीअ ठहियलु आहे, ॾिसो हिन जी इंजन में बि ॾिसो कलर थियलु आहे, मतिलबु साफ़ु सुथिरो। पोइ इंजन रखियो अथऊं, सॼी गाॾी माना सॼी ज़ीरो वांगुरु ठाही अथऊं। हिन जूं अॻियूं शील्डूं, लाइटूं, बॉनेट सभु पेंट थियल आहिनि। पर हीअ गाॾी जेका आई बॉडी वाइज़ बि तमामु सुठी हुई, मतिलबु हिन ते जेकॾहिं हुन पैसा लॻाया आहिनि थोरा त हीअ गाॾी कम जी आहे। ऐं इंजण हिन जी तमामु सुठी आहे, माना पावरफुल आहे। ऐं हे इंजणूं तव्हां अक्सर ॾिठियूं हूंदियूं जेके समुंड में लांचूं हलंदियूं आहिनि, नंढियूं माना ॿेड़ियूं हलंदियूं आहिनि, हुनजे शिकार ते वेंदा आहिनि शिकारी, उन्हनि में हे ई इंजणियूं हूंदियूं आहिनि। हीअ इंजणियूं मतिलबु उन्हनि में लॻल हूंदियूं आहिनि जेके 8-8 कलाक हलाए परवाही न आहे, हलंदियूं डीज़ल ऐं पेट्रोल ते आहिनि। बेसिकली हीअ गाॾियूं मज़बूत बि इलाही आहिनि, जॾहिं वरी ठहंदियूं त ख़ूबसूरत बि इलाही थियूं लॻनि, मतिलबु एंटिक थियूं लॻनि। एंटिक मां मुराद ईअं त मतिलबु रोड ते हीअ गाॾियूं आम न आहिनि। टैक्सियुनि में हूंदियूं, कंहिं ज़माने में टैक्सियुनि में हुयूं, पर जॾहिं खां करीम ऐं अबर आई त हे सिस्टम ई ख़तमु थी वियो चढ़ियनि गाॾियुनि जो। गाॾियूं माना शेरशाह में ई कटिजनि पियूं, लोह जे कबाड़ जे हिसाब सां ई गाॾियूं कटिजनि पियूं। बहरहाल कुझु माण्हुनि वरी इन्हनि संभाले वरितियूं आहिनि गाॾियूं। मां त हिकु अधु बंगले में वियुमि, इहे ई गाॾियूं ॼणी ज़ीरो वांगुरु बीठल हुयूं। मतिलबु शौक़ में मां अची हुनखे चयो अरे गाॾी थोरी स्टार्ट त करे ॾिसां। हुन स्टार्ट कई त हुनजो साउंड, बहरहाल हे गाॾियूं मज़बूत इलाही आहिनि, पाइदार ॾाढियूं आहिनि। पर हिन गाॾियुनि जो हींअर दौरु न आहे, कुझु माण्हुनि संभाले रखियूं आहिनि, तमामु सुठा शौक़ीन आहिनि हिन गाॾी जा, अञा कराची में वधीक आहिनि। ऐं हीअ गाॾी आहे, हिनखे चवंदा आहिनि डॉल्फिन, यानी सिविक जो बि मॉडल आहे डॉल्फिन। हीअ तव्हां लाइटूं ॾिसो था, लाइटूं हिन जूं ईअं कोन हूंदियूं आहिनि, हे लाइटूं हिन जूं मां ठाहियूं आहिनि, बल्कि हीअ गाॾी मुंहिंजी मां ठाराई आहे। हे ॾिसो था, हे पहिरियों मथां ईअं ईंदी हुई, पर मां हिनखे हे शेप ॾिनो आहे, माना ईअं क्रॉस करे समोसे स्टाइल में अॻियों शेप हिन हे ॾिनो आहे। हे गाॾी मतिलबु आम तौर ते एतिरी महांगी कोन्हे, पर जॾहिं तव्हां हिनखे ठाहियो था त हीअ गाॾी ख़ूबसूरत थी वञे। इहे फेरियूं चवंदा आहिनि हिनखे, हे डॉल्फिन फेरियो आहे, हिनखे सनरूफ थींदो आहे मतिलबु। ऐं तमामु सुठी ऐं पाइदार गाॾी आहे, मज़बूत गाॾी आहे, ख़ूबसूरत गाॾी आहे। ऐं दोस्तो हीअ हिन जी बैक साइड आहे, यानी डिकी वारी साइड। ऐं हीअ गाॾी ॾिसो अॻियों या पोयों ॿई पासा ख़ूबसूरत इलाही आहे। यानी डिगी विगी जो आहे जेका आहे सो मथे उथियलु आहे, इलाही ख़ूबसूरत आहे। हिन जो असां इंटीरियर बि तव्हांखे ॾेखारींदासीं, तव्हां हिन लुक ॾिसो न। ऐं हे जेको कलर आहे हिन में आयो ई कोन्हे। हीअ बेसिकली जेका गाॾी आहे कलर हिन जो सिल्वर आहे, पर माना डार्क सिल्वर आहे, इन करे मां हिनखे वरी गन मेटेलिक टाइप जो कलर करायो आहे। ऐं दोस्तो हे हिन जो इंटीरियर आहे जेको अञा ताईं थोरो कंप्लीट न आहे ठहे पियो। हे हिन जो सनरूफ जेको वर्किंग में कमु कंदो आहे, बहितरीनु सनरूफ आहे हिन जो। ऐं हे तव्हां ॾिसो था हिन जो इंटीरियर दोस्तो, हे इंटीरियर जी सीटूं वग़ैरह सभु कुशन वग़ैरह थोरा स्पोर्ट स्टाइल में ठाराया आहिनि। डैशबोर्ड हिन जो साफ़ कंडीशन में आहे, सुठो आहे। ऐं बेसिकली त मुंहिंजो कमु इहो बि आहे, गाॾियुनि जो बि आहे, माना मां गाॾियूं सेल परचेस कंदो आहियां, शोरूम जो मुंहिंजो कमु आहे।
ऐं हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन जे सनरूफ जो मतिलबु हिन जो चोर लॉक बि लॻल आहे। मां हिनखे लॉक हणंदो आहे न ईअं स्टार्ट हर कंहिंखां नथी थी सघे गाॾी स्टार्ट, मतिलबु हिनखे चाबी हणो कोई बि स्टार्ट करे वञे ईअं न आहे। हिनखे मां चाबी हणाए ऐं हिन जो चोर स्विच हेठि लॻायो आहे, यानी हुनखे चोर स्विच करे असां पुश कंदासीं ओ हिते हिनखे पुश कंदासीं त गाॾी स्टार्ट थींदी। बेसिकली हीअ गाॾी मतिलबु ईअं आम गाॾियुनि वांगुरु स्टार्ट न थींदी आहे। ऐं हीअ हिन बटण आहे सनरूफ जो, तव्हांखे सनरूफ ॾेखारींदासीं। हीअ सनरूफ हिन जो खुले थो, ऐं बिल्कुलु ज़बरदस्त क़िस्म जो जीअं नयुनि गाॾियुनि में अचे थो सनरूफ इन स्टाइल जो आहे। ॾिसो बहितरीनु मतिलबु हिन जो स्टाइल आहे सनरूफ जो बि। बस ही गाॾी त माना गाॾियुनि जहिड़ी आहे, पर बल्कि ही मज़बूत गाॾी आहे ऐं घटि पैसनि में तमामु लग्ज़री गाॾी आहे, माना स्पोर्ट स्टाइल में। ऐं हिन ते कराची वारा एतिरो ख़र्चु कंदा आहिनि, मतिलबु 15 खां 20 लख बि हिन गाॾियुनि ते कराची वारा ख़र्चु कंदा आहिनि। कराची में जेके बर्गर स्टाइल यंग छोकिरा हूंदा आहिनि उहे हिन गाॾी खे पाण वटि रखंदा आहिनि, ऐं मां ॾिसुमि त 15 खां 20 लख ख़र्चु कंदा आहिनि। हिन जूं इंजणूं चेंज कंदा आहिनि, हिन खे पूरी गाॾी खे स्क्रैप कंदा आहिनि। ऐं हीअ आहे 88 सिविक, हीअ बि सिविक आहे, होंडा कंपनी जी गाॾी आहे। हे बि असांजो दोस्त आहे हिकिड़ो शौक़ीन आहे, उहो वठी आयो आहे। ॾाढी बहितरीनु गाॾी आहे, इंटीरियर ॾिसो तव्हां स्पोर्ट ठहियलु आहे गाॾी। हीअ इंटीरियर ॾाढो भलो अथसि। हीअ गाॾी सॼी स्क्रैप हिते हिन जी इंजन लाथी अथऊं, हीअ सॼी गाॾी वरी खुली ठहंदी स्क्रैप थींदी। इहो ई कलर टमेटो कलर हिन ते वरी थींदो। ऐं ॾिसो इंजन लाथी अथऊं, हिन जो चेसिस ज़बरदस्त आहे, यानी चेसिस हिन जो टोटल जेन्युइन आहे। ॾिसो हीअ तव्हांखे मां ॾेखारे रहियो आहियां, हिन जो चेसिस जेन्युइन। हीअ टिकली हिन जी हिते लॻल आहे होंडा कंपनी जी। हे फ्रंट पट्टी हिन जी साफ़ु आहे दोस्तो। हीअ बि हल्को शावर थींदो, यानी हिन इंटीरियर बि शावर थींदो। पोइ हे गाॾी ॾिसो आहे होंडा कंपनी जी, जंहिं महिल वरी हीअ गाॾी शावर थींदी ऐं सॼी स्क्रैप थी ठहंदी न। ऐं आहे हीअ बि माना सनरूफ गाॾी आहे। ऐं 88 यानी होंडा जी जंहिं दौर में इहा आई त तमामु घणो माना कामयाबु ऐं मक़बूल मॉडल हो हीअ होंडा जो। माना जंहिं वटि चवंदा हुआ वाह 88 होंडा जी गाॾी वठी आया आहिनि, त माण्हू चवंदा यार वॾो अमीर माण्हू आहे, वाह जी गाॾी वठी आया हुआ होंडा जी। उन दौर जी गाॾी आहे 88 जी। ऐं हाणे त ख़ैरु हिननि गाॾियुनि वीचारनि जी एतिरी वैल्यू कोन्हे। हिन जी वैल्यू हींअर जेका हूंदी तक़रीबन 2.5 खां पोणे 3 लख रुपया हूंदी। मतिलबु अमीर ग़रीब हर को वठी सघे थो। दोस्तो जेकॾहिं कंहिं बि भाउ दोस्त खे इन्हनि गाॾियुनि मां या पुराणे ओल्ड मॉडल मां गाॾी जी ज़रूरत हुजे, या इन्हनि गाॾियुनि जो शौक़ीन हुजे, या उन्हनि जो सामान मटीरियल न मिलंदो हुजे, त तव्हां मूंखे इन ई नेटवर्क ते तव्हां पंहिंजो हिकिड़ो कमेंट करे सघो था, या जंहिं गाॾी खे तव्हां पसंदि कयो था लाइक कयो था उन जे लाइ बि कमेंट करे सघो था। या तव्हांखे इन्हनि मां का गाॾी खपे त बि कमेंट करे सघो था, या ॿी का गाॾी खपे त बि तव्हां कमेंट करे सघो था, छो त असांजो गाॾियुनि जो कमु बि आहे। ऐं दोस्तो हीअ पूरी गाॾी ठहंदी बि हिते आहे, पेंट बि हिते थींदी आहे, इंजन बि हिनजी हिते ठहंदी आहे, हर शइ कंप्लीट हिते ई थींदी आहे। जेकॾहिं वीडियो सुठी लॻी हुजे त लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कंदा। थैंक्स।